जी नाज़रीन, सिंधी नज़्म ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं सोबोदरो खां ज़फ़र अली मराजी। सोबोदरो पीपल्स पार्टी सोबोदरो जे सदर वॾेरे एजाज़ अहमद खोड़ो जी यूसिन टोड़ण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो नारेबाज़ी। रिपोर्ट मूजिबि सोबोदरो पीपल्स पार्टी सोबोदरो जे सदर वॾेरे एजाज़ अहमद खोड़ो जी यूसी मड खे टोड़ण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ लिंक रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई हली ॾिनो। खोड़ो मौलवी सिराज अहमद मेमून डॉक्टर दीदार अली कनासरो अली रज़ा खोड़ो मीर ख़ान खोड़ो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुज़ाहिरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी तालके सोबोदरो जो सदर वॾेरो एजाज़ अहमद खोड़ो ज़ालिम वॾेरो आहे जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पार्टी वर्करनि ऐं पार्टीअ खे नुक़सानु ॾींदो रहे थो। हाणे असांजी यूसी मड जो नालो निशान ख़तमु करायो अथई, जंहिं अमल जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कयूं था। अंधेरी नगरी उहा आहे त पीपल्स पार्टी फोकल पर्सन बिनाल वॾेरे एजाज़ अहमद खोड़ो खे बणायो वियो आहे। जेकॾहिं यूसी मड में पीपल्स पार्टी खे नुक़सानु पियो त उनजी ज़िम्मेवार पीपल्स पार्टी जी आला क़यादत ऐं वॾेरो एजाज़ खोड़ो हूंदो जेको पंहिंजी मर्ज़ीअ सां यूसियूं टोड़े थो। हुननि पीपल्स पार्टी जी आला क़यादत मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी, मोहतरमा फ़याल टालपुर, MNA सैयद जावेद अली शाह जीलानी, MP सैयद अहमद रज़ा शाह जीलानी खां मुतालबो कंदे घुर कई त इन वर्कर दुश्मन वॾेरे एजाज़ अहमद खोड़ो खे मड तालके जे सदर जे उहिदे तां हटाए यूसी मड खे बहाल करे इंसाफ़ कयो वञे। चिमकी लिया थे